गुरु शिष्य के हर समय उन जो ध्यानु रखंदो आहे। गुरु पंहिंजी रजा में ही उनखे उथारींदो आहे, विहारींदो आहे ऐं दुनिया जा कमकार सभु आदि में लॻाईंदो रहंदो आहे। दुनिया में काई भी चीज पंहिंजो पाण जे लाइ न ठही आहे। जीअं दरिया खुद पंहिंजो पाणी न पीअंदो आहे, वण खुद पंहिंजो फल न खाईंदा आहिनि, फूल पंहिंजी खुशबू पंहिंजे लाइ न बिखिरींदा आहिनि, मधुमक्खी खुद पंहिंजे लाइ शहद न खाईंदी आहे। ख़बर अथव छो? छो त ॿियनि जे लाइ जीअण ही असल ज़िंदगी आहे।